नाज़रीन तव्हांखे लॻंदो हूंदो त हिन टाइम मां कंहिं गंद जे ढेर वटि बीठो आहियां, पर ही को गंद जो ढेर न पर सिविल हॉस्पिटल जैकबाबाद आहे। जी हाँ, सिविल हॉस्पिटल जैकबाबाद। नाज़रीन सिविल हॉस्पिटल जैकबाबाद जी जेकी सालाना बजट आहे उहा लॻभॻि 2 करोड़ जे क़रीब आहे ऐं हिन हॉस्पिटल में तक़रीबन 82 खां 86 डॉक्टर फैकल्टी मौजूदु आहे। तक़रीबन 82 डॉक्टर 86 डॉक्टर हिते आहिनि ऐं उनखां अलावा 250 जो हिते वर्किंग स्टाफ आहे। लेकिन डेस्पाइट ऑफ दैट हिते पेशेंट्स के सहूलियात जी अदम फराहमी आहे। हिते माण्हुनि खे मेडिसिन्स प्रॉपर नथियूं मिलनि। डॉक्टर्स में चंद डॉक्टर्स आहिनि जेके प्रॉपरली ड्यूटी निभाइनि था। मोस्टली डॉक्टर जेके आहिनि हिते वीज़ा ते वियल आहिनि ऐं हिते तमामु जेकी सूरत हाल आहे उहा तमामु ख़राबु आहे। ऐं हिते ॿिया मुंहिंजे पोयां जनरेटर तव्हां ॾिसी सघो था। हिन जनरेटर जी भी लखें रुपयनि जी सालाना बजट आहे, लेकिन उनजे बावजूद ही जनरेटर मुकम्मल तौर ते जेको आहे गैर फ़ाल बनल आहिनि। हितो जे पेशेंट्स के कोई बेनिफिट नथो मिलियो वञे। सवाल इहो पैदा थिए थो त इहा 2 करोड़ जी जेकी बजट आहे इहा काथे इन्वेस्ट कई वञे थी। इन एतिरे पैसनि जे बावजूद भी जेको आहे सिविल हॉस्पिटल में जेके मरीज़ अचनि था उनखे उहे फैसिलिटीज़ छो नथियूं मुहैया कयूं वञनि। ऐं उनखां अलावा ही सिविल हॉस्पिटल जी जेकी ज़बूं हाल थी वई आहे, इन नहज ते पहुची वई आहे। इन जो रिस्पॉन्सिबल आख़िर केरु आहे? मां मौजूदु आहियां सिविल हॉस्पिटल जे एमरजेंसी वार्ड में। हिते तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजे पोयां को सामान को प्रॉपर पेशेंट्स लाइ अवेलेबल न आहे। हिते का बि फैसिलिटी आवाम खे जेको आहे उहा प्रोवाइड नथी कई वञे। ऐं उनखां अलावा मलेरियल डायग्नोस्टिक सेंटर में भी डॉक्टर जेको आहे उहो मौजूदु न आहे, कुर्सी ख़ाली आहे। उनखां अलावा असां हेड क्लर्क सां कुझु सवाल पुछण जी कोशिशि कईसीं, लेकिन उन बि जवाबु ॾियण खां इनकार करे छॾियो। उन इहा ॻाल्हि कई त MS साहब सां ॻाल्हायो, हर साल जो जवाबु MS साहब ॾेई सघे थो। ऐं जॾहिं असां MS साहब जी जेको आहे चैम्बर में वियासीं त उन्हनि जो चैम्बर बिल्कुलु ख़ाली हुयो। MS साहब मौजूदु न हुया ऐं उहे किथे वियल हुया। ऐं उनखां अलावा ही तव्हां ॾिसी सघो था त हिन टाइम जीअं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो त 2 करोड़ जी सालाना बजट जे बावजूद भी जेको आहे सिविल हॉस्पिटल में के फैसिलिटीज़ जेको आहे उहे पेशेंट्स खे प्रोवाइड नथियूं कयूं वञनि। सर दवायूं तव्हांखे हिते सही तरीक़े सां मिलनि थियूं हॉस्पिटल जी तरफ़ों या न? न, असांखे दवाऊं जेको आहे त ॿाहिरि मेडिकल खां मिलनि थियूं, नथी मिले। डॉक्टर ॾिसनि था, लिखे ॾियनि था। हुकूमत खां असांजो इहो मुतालबो आहे त असांखे सरकारी दवाऊं मिलनि। ऐं सरकारी सहूलियत तव्हांखे कहिड़ी सिविल हॉस्पिटल में ॾिनियूं आहिनि? कुझु न मिलियो आहे। दवाऊं पंहिंजे पैसनि सां वरितऊं। हा, कुझु न आहे दवाऊं हिते। न असांखे पंहिंजूं दवाऊं ॾे, सहूलियत ॾे, कुझु बि न आहे। असां पंहिंजे पैसनि सां वठूं था। असांखे इहा दवा मिले, हे शइ थैलियूं मिलनि, नथी मिलनि। न हुकूमत ग़रीब जे लाइ सहूलियत हुजे न, इलाज हुजे, सुख हुजे दे वञे। ग़रीब जो त हाल न आहे न। ग़रीब जो इलाज आहे, ताक़त न आहे, पैसो न आहे। हिते छा पिया हुजव, उहा ताक़त लाणकाणे जे ॾियो। लाणकाणे जी ताक़त असांखे आहे कोन। अने असां चओ था असांजो हिते इलाज बहितर थिए त भलो आहे। हा न बा, हाणे असां छा कयूं? हे असांजे मरीज़ जो हे हाल आहे। हाँ, डॉक्टर चवनि था हाणे ले दवा करनि था, लाणकाणे का। हाणे असांजे मरीज़ किथे न्यू? ग़रीब माण्हू पंहिंजे पैसनि जो वठी आया आहियूं। सुबुह न असांखे सहूलियत कुझु बि न आहे। शेरमन मुगेरी आहे, उहो तव्हांखे लाड़काणे खणी वेंदो, हुते माना इलाज उते थींदो हिनजो। हिते काश न आहे। न काश न आहे। दवाऊं सॼा पंहिंजनि पैसनि जा वठी आया आहिनि। जी असांजो मुतालबो आहे त असांजो इलाजु कयो वञे सुठे नमूने सां। असांखे गाॾी वाड़ी ॾिनी वञे त असां लाड़काणे खणी वञूं। हिते त कोई इलाजु न आहे। हिते चवंदा डॉक्टर शर्मा मंदल आहे केरु मुगेरी आहे, उते वञो पेट्रोल पंप ते, उहो तव्हांखे ॾींदो गाॾी। हिते का बि माना सहूलियत न आहे सरकारी गाॾियुनि जी। नाज़रीन हिन वक़्तु मां कार्डियो वार्ड में मौजूदु आहियां सिविल हॉस्पिटल में। हिते मौजूदु माण्हुनि सां मूं ॻाल्हि ॿोल कई। हुननि चयो त कार्डियोलॉजिस्ट कोई बि हिते प्रॉपर अवेलेबल आहे ई कोन। ऐं अगरि को पेशेंट अहिड़ो अची बि वेंदो आहे त असां उनजी ECG करे जिम्स हॉस्पिटल या ॿी कंहिं साइड उनखे जेको आहे रेफर करे छॾंदा आहियूं। लेकिन ECG खां अलावा कार्डियो पेशेंट्स लाइ हिते कोई बि फैसिलिटी मौजूदु न आहे। इवन जीअं मां ॿुधायो त हिते कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर बि मौजूदु न आहे। हिते डायबिटिक OPD में असां डॉक्टर सां ॻाल्हाइण जी कोशिशि कईसीं। डॉक्टर असां सां ॻाल्हायो ऐं उन इहा ॻाल्हि कई त हिते डायबिटिक पेशेंट्स लाइ तमामु सहूलियात मौजूदु आहिनि, जॾहिं त कार्डियो पेशेंट्स लाइ हिते के बि सहूलियात जेके आहिनि उहे मैसर न आहिनि। सर डायबिटिक पेशेंट्स लाइ सिविल हॉस्पिटल में कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर नज़ीर सुमरो, डायबिटोलॉजिस्ट, सिविल हॉस्पिटल जैकाबाद। अल्हम्दुलिल्लाह असां वटि हिते हर सहूलियत मौजूदु आहे। मेडिसिन्स आहिनि, ब्लड शुगर जी टेस्टूं आहिनि, कोलेस्ट्रोल जी टेस्टूं आहिनि, जेके डायबिटीज़ सां रिलेटेड, उनजे नुक़सानात सां रिलेटेड जेके बि आहिनि उहे सभु सहूलियतूं असां वटि मौजूदु आहिनि। असां हर मरीज़ खे अल्हम्दुलिल्लाह शुगर बि टेस्टूं फ्री ऑफ कास्ट, जंहिंसां उन सां रिलेटेड शुगर सां जेकी ॿियूं पेचीदगियूं आहिनि उन्हनि जी टेस्टूं बि
ऐं जेके दवायूं आहिनि असां वटि अलहमदिल्ला आहिनि काफ़ी, उहो असां मरीज़नि खे प्रोवाइड कंदा आहियूं। जेको अगरि दाख़िल जो हूंदो आहे उन हिसाब सां उनखे दाख़िल बि असां कंदा आहियूं। सभु सहूलियतूं अलहमदिल्ला मौजूदु आहिनि अल्लाह जी महिरबानी सां। हिते कुझु पेशेंट्स सां मूं ॻाल्हि ॿोल कई, उन पेशेंट्स जो इहो चवणु आहे त गवर्नमेंट तरफ़ां असांखे के बि सहूलियात सिविल हॉस्पिटल में मैसर न आहिनि। हिते इवन दवायूं बि असां पंहिंजे पैसनि जूं वठूं था, असांखे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत हिते मौजूदु आहे। इवन हिते जेके एम्बुलेंस सर्विस आहे उहा बि जेको आहे गैर फ़ाल बणियल आहे। इवन उहे रिकमेंड करनि था त ॿिए कंहिं हंधि तव्हां वञो उते तव्हांखे जेको आहे एम्बुलेंस जी सहूलियत मिली वेंदी। ऐं हिते जेको आहे एमरजेंसी एम्बुलेंस जी सहूलियत बि मौजूदु आहे। उनखां अलावा हिकिड़ी ॿी शइ जो बि इंकशाफ थियो आहे त हिते जेके माण्हू तोहर कराइण लाइ अचनि था उनको बि 500 रुपया जेको आहे उहे चार्ज कया वञनि था। हाणे इहो ख़बर न आहे त उहे कहिड़ी मद में उन्हनि खां उहे 500 रुपया चार्ज कया वञनि था। त पेशेंट्स हिते रड़ियूं करे करे परेशान थियनि था, लेकिन उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मौजूदु जेको आहे उहा अवेलेबल जेको आहे न आहे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मंगरो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।